IBS अखर यूनिवर्सिटी सहकार सां हलंदड़ गवर्नमेंट हाई स्कूल करोंडी में रांदियुनि जो हफ़्तो मल्हायो पियो वञे, जंहिंमें शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं मुख़्तलिफ़ रांदियुनि में हिसो वठी रहियूं आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अली हबीब रतड़। चवंदा आहिनि त तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे, पर उन में को बि शक न आहे त सुठी सिहत जो राज़ रांदियूं बि हूंदियूं आहिनि। IBS अखर यूनिवर्सिटी जे सहकार सां हलंदड़ गवर्नमेंट हाई स्कूल करोंडीअ में रांदियुनि जे हफ़्ते जी शुरूआति कई वई, जंहिंमें क्रिकेट, रसाकशी, वॉलीबॉल, स्पून रेस समेत मुख़्तलिफ़ रांदियूं खेॾायूं पियूं वञनि, जिनमें शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं दिलचस्पीअ सां हिसो वठी रहियूं आहिनि। हिननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल गवर्नमेंट हाई स्कूल करोंडी में असां रांदियुनि जो हफ़्तो मल्हायूं था, जिते तमामु बहितरीनु एक्टिविटीज़ थियनि थियूं। असांजा टीचर असांखे तमामु सुठियूं रांदियूं खेॾाइनि था, जंहिंमें टग ऑफ वार, वंजवटी, वॉलीबॉल, क्रिकेट, उन तमामु गेमूं शामिल आहिनि। ऐं पढ़ाई खां सवाइ गेमूं तमामु घणियूं लाज़मी हूंदियूं आहिनि, जंहिंसां ॿार चुस्त रहंदा आहिनि। रांदि खेॾण सां असांजो दिमाग़ जो तवाज़ुन थिए थो, असांजो जिस्म इहो बरक़रार रहे थो। ऐं असां तमामु घणियूं गेमूं खेॾियूं आहिनि, वंजवटी, स्पून रेस, ॾाढो असां इंजॉय था कयूं। जीअं असां स्पोर्ट में तमामु घणियूं दिलचस्पी सां रांदियूं खेॾी रहिया आहियूं। जीअं हिते स्पोर्ट में असां वंजवटी खेॾी आहे, असां स्पून रेस खेॾी आहे, रसा छिकी वारी गेम खेॾी आहे, कई तमामु अहिड़ियूं क्रिकेट गेमूं, अहिड़ियूं तमामु अहिड़ियूं भलियूं दिलचस्पी वारियूं गेमूं आहिनि, जेके असां खेॾी रहिया आहियूं। असांखे हिते गेमूं एक्चुअली सेखारियूं वेंदियूं आहिनि पीरियडनि में, जीअं असां ॿार अॻे ई तयारु थी सघनि। ऐं असांखे टीचरनि ख़ुशहाल मौक़ो ॾिनो आहे त असां इंजॉय करे सघूं, ॻाल्हाए सघूं। हिन हफ़्ते असां काफ़ी सारियूं रांदियूं करायूं आहिनि, जीअं टग ऑफ वार हीअ हले थी पई, ऐं उन खां सवाइ क्रिकेट आहे, वॉलीबॉल आहे, स्पून रेस आहे, ऐं टेबल टेनिस आहे, काफ़ी सारियूं गेम्स आहिनि। हीअ सीज़न जीअं त सर्दियुनि जी मौसम आहे ऐं डिसंबर जो महीनो आहे। हीअ जेके गेम्स असां कराईंदा आहियूं, इहे फिज़िकल ट्रेनिंग हूंदी आहे ॿारनि जी, त जीअं जिस्मानी तौर ते ॿार मज़बूत रहनि ऐं एक्टिव हुजनि। असां हीअ जेको हफ़्तो रांदियुनि जा मिला रहिया आहियूं, उहो निसाबी ऐं गैर निसाबी जे हवाले सां, निसाबी त असां पढ़ाई तमामु बहितर पई हले, पर गैर निसाबी ॿारनि खे जेका हिकु विंदर मुहैया करणी आहे ऐं इंटरटेनमेंट आहे, त जीअं ॿार जेके आहिनि सो ख़ुशी महसूसु कनि। ऐं हिकु ॿारनि खे हिकिड़ो सॼो साल पढ़नि था, पर हिकु हफ़्तो उन्हनि खे असां अहिड़ो ॾियूं था जंहिंमें ॿार थोरो विंदर महसूसु कनि, ख़ुशी महसूसु कनि ऐं इंजॉय कनि। ऐं छो त रांदियुनि सां सिहत बहितर थी रहे। जेकॾहिं असां पंहिंजनि ॿारनि खे, पुटनि खे, मेल खे रांदियूं करायूं था, उन खां वधीक अॼु इंट्रस्ट मां जेको ॾिठो आहे नियाणियुनि में ॾिठो आहे। ऐं नियाणियुनि जो हक़ आहे त हिते रांदियूं खेॾनि ऐं नियाणियुनि जूं रांदियूं करायूं वञनि। उस्तादनि खे बि घुरिजे त हिन नंढनि खे रांदियूं कराइनि, रांदियूं खेॾाइनि। स्पोर्ट्स जेकी आहे न, तालीम सां गॾु स्पोर्ट्स बि तमामु ज़रूरी आहे। इहा हक़ीक़त आहे त जंहिं मुआशिरे जा रांदियुनि जा मैदान आबाद हूंदा आहिनि, उन्हनि जूं इस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। कैमरामैन अली शनावत सां अली हबीब रतड़, आवाज़ टीवी न्यूज़, करोंडी।